वरी हिते अध खां घणा भाऊ जेकॾहिं 8 डिवाइजन वारा आहिनि न, घटि में घटि 44 साहब ई आहिनि। तव्हां ॾिसो थोरो साईं, थोरो ॾिसो हे साहब ई ॾिसो, असांखे कमु कोन नथा ॾियनि साईं। घटि में घटि 40 साहब ई। असां छा मैनेज कयूं? डिवाइस वारनि खे जेको आहे सो मैनेज कयूं या असां तव्हांखे मौक़िफ़ ॾियूं पिया? हेॾे त ॾिसो न हालत ॾिसो। असां साईं डिवाइस बंदि साईं, तव्हां छॾियो न 40 ॼणा जो तव्हां हिकु सेंटर ते अचे बीहंदव त कमु कीअं हलंदो? डिवाइस हलनि था, सवेल हलनि पिया में 313 साहब ई आहिनि। 1000 ठीकु आहे, 100 अचे थो वरी 100 वञे थो, 10 अचनि था, 15 20 सॼो कमु असांखे डिस्टर्ब लॻो पिया। मां डीसी गौडगी खे गुज़ारिश कंदुमि त असांजा हिते जेके दोस्त साहब ई आहिनि, असांखे उनजे लाइ इज़त आहे, उन जे लाइ को परमिशन कढे, परमिशन जो हिकिड़ो अहिड़ो निज़ाम ठाहे जेके अचनि असांजे जेको आहे सो सेंटर विज़िट कनि, माण्हुनि खां मौक़िफ़ वठनि, तरतीब वार अचनि।